नाज़रीन, सॼी सिंध समेत कराची में भी मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। मज़दूर तबिको घटि उजरत मिलण ऐं महांगाई सबबि परेशानियुनि खे मुंझण ते मजबूर आहे। उन हवाले सां मज़दूरनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर आमिर सुप्रो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। नाज़रीन, दुनिया समेत पाकिस्तान में भी जेको आहे मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। असीं मौजूदु आहियूं कराची जे सदर वारे इलाइक़े में ऐं हिते भी वॾे तादाद में जेके मज़दूर आहिनि उहे इन इंतज़ार में वेठल आहिनि त कोई जेको आहे मालिक अचे असांखे मज़दूरी लाइ वठी वञे। अचो त पाण हिते ॻाल्हि ॿोल कयूं मौजूदु मज़दूरनि सां त हू इन मज़दूरनि जे आलमी ॾींहं खे कीअं था ॾिसनि। असां इहो चऊं था त हुकूमत खे घुरिजे त असांजो इमदाद करे। असां ग़रीब मज़दूर माण्हू, कमकार लॻे नथो, एतिरे महांगाई थी वई आहे त असां परेशान आहियूं, पाण बेरोज़गार लॻा पिया आहियूं। हुकूमत खे अपील आहे त असांजो ख़्यालु करे मज़दूरनि खे। 1000 रुपये ॾियारी आहे, 200 मानी हिकिड़े टाइम में खाईंदा आहियूं। इहो परदेस में आया आहियूं, छा आहे 400 200 कमायूं था। त असां इहो अपील कयूं था त हुकूमत खे त कुझु महांगाई खे घटि करे, त असां परेशान लॻा पिया आहियूं मज़दूर माण्हू। इहो असांजो अपील आहे। वांदो वेही 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 वेठा आहियूं वांदा, न हुकूमत न छा, हर को पंहिंजे पेट लाइ पूजा थो करे। ॿियो छा आहे, हुकूमत थो सामान वामान लाहे, कोई अटो गुड़ घटि करे, कोई अन्न घटि करे, कोई खंड वंड घटि करे। नंढा बच्चा आहिनि घर, हिकु माण्हू कमाइण 11 खाइण वारा, छा पूराई थिए। मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, मज़दूरनि जो छुटी आहे, सही ॻाल्हि आहे। असां हिन ॾींहं ते बि माना बेरोज़गारी कॾहिं कमु लॻंदो आहे, कॾहिं न बि लॻंदो आहे। हिननि खे माना मज़ूरी वधाइणु खपे, हर शइ वधायो अथऊं, सम्झे न। मज़ूरी असांजी नथो वधे, जिते बि वञूं था मज़ूरी घुरूं था, चवंदा हेतिरो आहे तव्हांजो मज़ूरी सां। चांहि 60-70 रुपया चांहि थी वियो आहे। हाणे 500-600 असां नशो बि न कंदा आहियूं, 500-600 असां अकेला खाईंदा वञूं। अॻे हिकिड़ो माण्हू कमाईंदो त 20 माण्हू खाईंदा। हाणे जेको अकेलो माण्हू बि पंहिंजो पेट पालण में परेशान आहे। हुकूमत थोरो माना खाइण पीअण वारे शयुनि ते कंट्रोल करे, गरीबनि जो भी ख्याल करे। मजदूरों का आलमी दिन ये गवर्नमेंट ने बनाया हुआ है, बाकी मजदूर तो परेशान ही हुए पड़े हैं। गवर्नमेंट ने इतनी महंगाई कर दी है, सरिया इतना महंगा कर दिया, सीमेंट इतनी महंगी कर दी कि वो काम तो कराने वाले बहुत मुश्किल से कराते हैं। जब काम ही नहीं कराएगा कोई तो मजदूर कहाँ से काम करेगा। हाँ जी, बिल्कुल। मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते अॼु बि उहे मज़दूर आहिनि जेकी तेज़ गर्मी सबबि इन आसरे में वेठा आहिनि त कोई अचे असांखे मज़दूरी लाइ जेको आहे वठी वञे। पर मज़दूरनि जो चवणु आहे त पाकिस्तान में महांगाई सबबि जेको आहे असांखे एतिरी उजरत नथी मिले त असीं घर हलाए सघूं, ऐं हुकूमत खे खपे त जेको आहे महांगाई ते कंट्रोल करे, जीअं असीं पंहिंजो जेको ॿार आहिनि उन्हनि जो पेट पाले सघूं। जी।